हर सना खाने मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे। डायरेक्टर शानवाज़ अली कादरी। नया दर खोड़ मगर दस्तगीर नया ओ बुधी बचड़ो वयुस रत रुनी बानी आयो अब्दुल कादिर जीलानी जेको मर्द महबूबे सुभानी छा अज बिहो अकसीर नया मुझे पीर जड़ो कंजो पीर नया। बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम अलैहि तस्लीमा। वाजिबुल एहतराम उलमाए किराम, हुफ़ाज़े किराम, हजरत महबूब सुबहानी सैयदना व मुर्शिदना पीरान पीर दस्तगीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी रदी अल्लाह ताला अन्हु जे याद में महफिला इंतहाई मोहब्बत ऐं पुरवकार महफिला ऐं अल्लाह साईं जी असांजे मथां इहा वॾी महिरबानी थी आहे त हिन साल बगदाद शरीफ हजरत पीरान पीर दस्तगीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी अल हसनी वल हुसैनी रदी अल्लाह ताला अन्हु जे दरबार जी मां हाज़िरी भरे आयो आहियां। तकरीबन 5 ॾींहं थिया आहिनि असां वापस आया हूं। इंशा अल्लाह ताला ही फ़कीर गुलजार बुरड़े जेका हीअ महबूब सुबहानी जी यारी कई आहे उहा बाबरकत यारी शरीफा अज हुजूर होस पाक जे दरबार जी रोदाद उते जे जिक्र, उते जे लंगर, उते जे मदरसे ऐं हजरत होस पाक जूं जेके मेहरबानियूं थियनि थियूं उन जो मां जिक्र कंदुसि। पर बुखारी शरीफ जी हदीस आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त ला यज़ाल अब्दी यतक़र्रब इलैया बिन नवाफिल। हमेशा हमेशा मानू अल्लाह साईं जो कुर्ब ऐं रब करीम जे वेझड़ा अल्लाह जे नफली इबादत सां कंदो आहे। मूं आयत पढ़ी आहे, उन आयत में उन नफलात नबी साईं जन जे तहज्जुद हुजूर रहमतल लिल आलमीन कुर्बदार नबी जे चैन यारन जे तहज्जुद ऐं हजरत गौस पाक जे तहज्जुद ऐं उन जे करामात जो मां जिक्र कंदुसि। दुरूद महबसा पढ़ो तो पहिरियां मां आयत जो तर्जुमो कयां, आयत जो तर्जुमो करे कुरान करीम मां बरकत हासिल करे पोइ अॻिते वधूं। दुरूद महबसा पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम अलैहि तस्लीमा। विलायत बकिस्मा आलमन के खबर आ, अवाम आलमन जे ज़ुबानों बुधो हुंदो। हिकड़ी विलायत कसबी विलायत आ, हिकड़ी वहबी विलायत आ, हिकड़ी उहा विलायत आ जेका इबादत सां, जिक्र सां, चिल्लन सां, रियाज़तुन सां, कुंडन में वेही इबादत ऐं जिक्र करण सां मिलंदी आहे। पर ॿी विलायत जेका वहबी आहे उहा अल्लाह ताला कंहिंखे कंहिंखे नसीब कंदो आहे। उहा
विलायत मो मादरज़ाद वली हूंदो आहे उहो ॼमंदे पंहिंजे अमड़ जे पेटों वली थींदो आहे ऐं हज़रत गौस पाक सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु उनखे वहबी विलायत आहे इहा विलायत मदीने वारे जे दरबार मां मिली सैयदना इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल फसानी रहमतुल्लाह अलैह जे मकतूबात में आयो आहे त नबी पाक जन बातनी फैज़ जी मेहरबानी वो बातनी फैज़ जी जेका खलात हुई उहो वॻो बातनी फैज़ जो हुयो नबी पाक हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा खे अता कयो हज़रत अली मुर्तज़ा हज़रत इमाम हसन खे पारायो इमाम हसन इमाम हुसैन खे पारायो इमाम हुसैन इमाम ज़ैनुल आबिदीन खे वो विलायत जो खलात जो वॻो पारायो उन हज़रत सैयदना इमाम मोहम्मद बाक़िर के पहरायो इमाम मोहम्मद बाक़िर इमाम मोहम्मद जाफर सादिक के पहरायो इमाम जाफर सादिक इमाम मूसा काज़िम के पहरायो इमाम मूसा काज़िम इमाम अली रज़ा अलैहिस्सलाम के पहरायो उहा जेका बातनी ऐं ज़ाहिरी फैज़ जी मेहरबानी हुई उहा अल्लाह ताला इन्हनि नबी पाक जे दरबार मां मुश्किल कुशा जे दरबार मां चैन यारन जे दरबार मां अहल बैत जे दरबार मां उहा मेहरबानी हज़रत गौस पाक सैयदना अब्दुल कादिर जीलानी ते थी ऐं क़यामत ताईं जेकॾहिं फैज़ मिलंदो त हज़रत पीरान पीर दस्तगीर जे दर तां मिलंदो खुदा पाक जो कसम हज़रत गौस पाक जे दरबार में अवां के दोस्त जरूर विया हूंदा उते निमाज़ ऐं ज़िक्र रुगो ज़िक्र लंगर ज़िक्र अहिड़ो थींदो आहे जो उन ज़िक्र करण सां मर्द अल्लाह जा बारड़ा ज़िक्र में मशहूर हूंदा आहिनि न्याणियूं औरतूं उहे बि ज़िक्र कंदियूं आहिनि हज़रत गौस पाक फरमायो त मुझो दर्स गाह मुझो मदरसो वो मदरसो एडी वडी बरकत वारो जेकॾहिं मुझे नाने मुस्तफा जे उम्मत मां को माण्हू मुझे मदरसे में दाखिल थिए त क़यामत जो ॾींहुं थींदो त उनखे मां बाह मां वठी जन्नत में दाखिल फरमाईंदुसि पुछो यो क़िबला जेकॾहिं तुंहिंजे दर्स में तुझे मदरसे में जेकॾहिं दाखिल न थी सघिजे त पोइ छा थींदो पाण फरमायूं जेको मुंहिंजे मदरसे जे गेट खां लॻियो क़यामत जो ॾींहुं थींदो उनखे पंहिंजे महिरबानीअ सां उनखे सुञाणे जन्नत में वठी वेंदुसि उन जे लाइ दलील इहो आहे तव्हां हाजी आहियो हज ते विया हूंदो ईअं न मको बि ॾिठो हूंदो मदीनो बि ॾिठो हूंदो मके जो शहर मके जो शहर घुमी मूं ॾिठो पर मदीने जो मंज़र अञा और आहे मदीने जो मंज़र अञा और आहे मके जो शहर जमायत तो मोहब्बत वारी आयो सुभान अल्लाह मके जो शहर घुमी मूं ॾिठो पर मदीने जो मंज़र अञा और आहे मदीने जो मंज़र अञा और आहे हितड़े खुदा जो काबो निशान पर हबीबन संदो दर अञा और आहे हबीबन संदो दर अञा और आहे मदीने दे हल जे मदीने दे हल जे हली
रसूल रुसल जे सरदार अगियां बटे लुड़क लाड़े महबूब अगियां बटे लुड़क लाड़े बैतुल्लाह शरीफ में जेको हजर असवद खुतल आ कंहिं माण्हूअ सुवाल कयो कि भला हेतिरा माण्हू आहिनि तव्हां उन्हनि खे मदरसे में पढ़नि अचनि उन्हनि खे जन्नत में वठी वेंदो पाण फरमायाऊं त बैतुल्लाह में जेको हजर असवद लॻल आ क़यामत ताईं इब्तिदा आफ़रीनश खां वठी करे क़यामत ताईं जेतिरा बि माण्हू ईंदा उन बैतुल्लाह शरीफ जे हजर असवद खे जेके चुमी ॾींदा जेके हथ हणंदा जेके हथ न हणी सघंदा परे खां इस्तलाम कंदा परे खां सलाम कंदा उहो पत्थर क़यामत जे ॾींहुं नबी पाक जी हदीस आहे अल्लाह साईं उनखे इंसानी शक्ल ॾींदो रब खे अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला जिन हाजिन सगोरनि उम्रे करण वारनि मोतमरीन ऐं हुजाज वारनि जिन बि शख़्सनि मूंखे हथ लातो वा मूंखे चुमी ॾिनी आहे मूंखे इजाज़त ॾे त महशर जे मैदान में ॻोल्हे उन्हनि खे जन्नत में वठी वञा जेकॾहिं पत्थर खे रब करीम या ताक़त ॾे थो त हज़रत पीरान पीर दस्तगीर सैयदना अब्दुल कादर जीलानीअ जो बि तमामु वॾो शान आहे सुभान अल्लाह हाणे मां तव्हांजे ख़िदमत में इबादत जो मौज़ू अर्ज़ कंदुसि छो त गौसुल आज़म जंगलनि में जबलनि में 40 साल इबादत कई आहे हज़रत गौस पाक सैयदना अब्दुल कादिर जीलानी रात जो सुम्हणीअ जे वुज़ूअ सां 40 साल लाॻी थो उन फज्र जी नमाज़ इशा जे वुज़ूअ सां पढ़ी आहे तू हजरत गौस पाक जो मुरीद आ गौसुल आज़म जो मुरीद सदाइण वारो आ भला जेकॾहिं इबादत न करे सघूं तहज्जुद न पढ़ी सघूं त उहे बरकत वारियूं ॻाल्हियूं ॿुधूं मन को तहां ई असांजे दिलि में इबादत जो ज़रड़ो पैदा थी पवे अल्लाह ताला कुरान में फरमायो तकानो कलीलम मिनल लैल मा यहजून व बिल असहार हुम यस्तगफिरून ॾाढियां सुभान अल्लाह कयो अल्लाह से फरमाए तो कानू कलीलम मिनल लैल रब फरमाए तो मुंहिंजा अहिड़ा बाना बि गुज़रिया आहिनि कुरान में रब थो फरमाए त रात जे टाइम में उहे बिस्तरनि ते टेक घटि ॾींदा आहिनि पुठड़ा पंहिंजा बिस्तरे खे घटि टेकींदा आहिनि उहे सॼी रात मूं रब करीम जी इबादत कंदा आहिनि व बिल असहार हुम यस्तगफिरून जॾहिं सुबुह जो सूर्य जो टाइम थींदो आहे जॾहिं पिरह फुटीअ जो टाइम थींदो आहे व बिल असहार ऐं सुबुह जो पिरह फुटीअ जे टाइम में व बिल असहार हुम यस्तगफिरून उहे मूं रब करीम खां मूं कादर करीम गफूर रहीम खां पंहिंजे गुनाहनि जूं माफ़ियूं वठंदा आहिनि हज़रत क़िबला साईं मशहूर वारनि साईं जी हिकिड़ी मूं तकरीर ॿुधी हुई तकरीर में पाण फरमायो हुयो त राति जो हिन मुसल्ले जे मथां जेका रब करीम महिरबानी कंदो आहे जेके इनायतूं कंदो आहे जेके रब्बुल आलमीन पंहिंजूं बाज़ भरियूं महिरबानियूं कंदो आहे जेकॾहिं माण्हुनि खे ख़बर पवे त असांजा मुसल्ला बि माण्हू चोराए वञनि
हबीबन जा प्यारा गुलाम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां प्यार करण वारा नबी पाक जे थोड़े तहज्जुद खे ज़िक्र कयूं त असांजी बि दिल मन इन पासे वरे। करामतूं त घणियूं ॿुधियूंसीं, करामतूं त आलमन ॿुधायूं, वाइज़न ॿुधायूं, आलमन फाज़लन ॿुधायूं, ग़ज़लन ऐं नातुन में करामतुन जो ज़िक्र थियो, पर इबादत जो ज़िक्र न थियो। खुदा पाक जो कसम आ, हज़रत गौस पाक वॾो आबिदा ज़ाहिदा हुज़ूर सां प्यार करण वारा ॿुधजा त अल्लाह जा नबी रात जो कीअं रात गुज़ारींदा। अबा ॿुधंदो ॻाल्हि तव्हांखे थोरी ॻरी लॻंदी, पर मां पंहिंजो फर्ज़ अदा कयां त मन तुंहिंजी दिलड़ी चवे त यार हीअ पेशानी मां बि रब जे अॻियां झुकायां। पाण असां खणी केतिरा बि गुनहगार हूं, वॾेरा हूं, ग़रीब हूं, अमीर हूं, फ़क़ीर हूं, पीर हूं, वली हूं, सैयद हूं, आम मुला मौलवी वाइज़ी हूं, पर दिल चवंदी आहे त हीअ पेशानी मुंहिंजे रब करीम जे अॻियां झुके। पिटाई फरमाए तो त चोर सदाई पाण खे त उथो आधी रात अणखाटो खज़ाने खे उथी पोई रात पोइ अॻे खां पिरभात पतो विञाए छॾ पेर जो। हिन मौज़ूअ खे अहमियत आ छो त मुंहिंजो महबूब गौस पाक बि आबिदा, मदीने वारा इबादत गुज़ारनि, हुज़ूर जा सहाबी इबादत गुज़ार आहिनि, अम्मा ख़ातून अतर इबादत गुज़ारा, हज़रत अली मुर्तज़ा इबादत गुज़ारा। नबी साईं जो चाचो हो हज़रत अब्बास, छा नालो होसि? चाचो हुयो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो हो। उन जो पुट हुयो हज़रत अब्दुल्ला इब्न अब्बास। थोरो तवज्जो कजा, हज़रत अब्दुल्ला इब्न अब्बास खे पंहिंजे पीउ चयो त ओ मुंहिंजा बचड़ा, तुंहिंजी उमिरि 9-10 साल आ, तूं नंढड़ो आ, मां पीउ तोखे हुकुम थो फरमाया त तुंहिंजी जॾहिं नबी पाक सां का रात गुज़रे त महिरबानी कजे ॾिसजां त हबीब रात कीअं थो गुज़ारे। खुदा पाक जो कसम आ, नबी पाक खे इबादत जी रात जो तहज्जुद जी ज़रूरत कान हुई, पर असां गुनहगार बेनमाज़ी गुनहगार पुछड़ा बदकार हम रात को शब भर सोते हैं, हम रात को शब भर सोते हैं, गमे उम्मत में वो रोते हैं। हम रात को शब भर सोते हैं, गमे उम्मत में वो रोते हैं, हम जुर्म करें वो अफ़्व अता सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। कसम तव दिल में थोरो झांके ॾिसो त पंहिंजी रात कीअं थी गुज़रे, रात जो नौजवाननि जी रात कीअं थी गुज़रे, अमीरनि जी रात कीअं थी गुज़रे, फ़क़ीरनि जी रात कीअं थी गुज़रे। नबी पाक जे चाचे पंहिंजे पुट खे चयो तो मुंहिंजा बचड़ा, जेकॾहिं तुंहिंजी रात नबी साईं सां गुज़रे त ॾिसजा। नबी साईं जन मदीने शरीफ में आहिनि। उम्मुल मोमिनीन बीबी मैमूना रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी पाक जी घरवारी आ। हुज़ूर जन उन जे घर में आया, माना पंहिंजे घरवारीअ जे पंहिंजे घरवारी वटि आया। हज़रत अब्दुल्ला बि दिल में सोचो त मां रात इते मदीने वारे सां गुज़ारे।
सुभान अल्लाह मां कुर्बान वञा महबूब करीम तुझे शान ता तुझे इज्जत ता तुझे हयाती ता तुझे इबादत ता तुझे सजदे ता कुर्बान वञा। रात जो टाइम हो हजरत सैयदना अब्दुल्ला इब्न अब्बास आयो नबी पाक सां हथ ॾिनई। रात जो मुझा महबूब करीम जेडी महिल बिस्तरे ते वेठा नबी पाक चयो त अल्लाहु ला इलाहा इल्लल्लाहु अल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुम वला नौम। या आयतुल कुर्सी अल्लाह जे नबी तिलावत कई आ। नबी पाक उम्मत खे भी बुधायो त जने बिस्तरे ते लेटण जो इरादो कयो अञा बिस्तरे खे टेक न ॾियो पंहिंजा पुठा बिस्तरे सां न मिलायो त तव्हां आयतुल कुर्सी पढ़ंदो त सॼी रात तव्हांजी मलाइक हिफ़ाज़त कंदा। नबी पाक जन आरामी थिया सुम्ही पिया जॾहिं रात जा ॿ पहर गुज़री विया अल्लाह जा नबी निंड मां उथिया। नबी पाक फरमायो त इन फी ख़ल्क़िस समावात वल अर्द इख्तिलाफिल लैल वन नहार लआयातिल लिउलिल अलबाब अल्लज़ीना यज़कुरून अल्लाह क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिहिम। नबी पाक जन कुरान जी आयत तिलावत कई हुजूर जन वुज़ू फरमाए मुसल्ले ते आधी रात बीही रहिया। अल्लाह जा महबूब मुसल्ले ते जो बीठा उम्मुल मोमिनीन बीबी आयशा सिद्दीक़ा थी फरमाए त नबी साईं जन के हिकिड़ो भेरो तहज्जुद में उम्मत याद अची वई। सॼी रात तहज्जुद में हिकिड़ी आयत पढ़ंदा रहिया रुकू करे न सघिया नबी पाक जन सजदो न करे सघिया रोंदे रोंदे सॼी रात गुज़ारियाऊं तव इन तो अज़िबहुम फ़इन्नहुम इबादुक व इन तग़फिर लहुम। ओ मुंहिंजा मौला हीअ मुंहिंजी उम्मत जंहिं तुंहिंजे तौहीद जो इक़रार कयो आहे जेके तोखे के सजदो कनि था के सजदो कोन था कनि मुंहिंजा मौला जेकॾहिं तूं इन्हनि खे अज़ाब कंदे त इहे तुंहिंजा बाना अथई व इन तग़फिर लहुम जेकॾहिं इन्हनि खे माफ़ कंदे त तो जहिड़ो माफ़ करण वारो ॿियो को आहे ई कोन को। अजीजो दोस्तो नबी साईं जन मुसल्ले ते बीठा हजरत अब्बास जो पुट अब्दुल्ला इब्न अब्बास उहो बि वुज़ू करे नबी साईं जे पोयां अची बीही रहियो। नबी पाक जे पोयां अचे जो बीठो त नबी पाक जन जीअं अॻियां ॾिसंदा आहिनि तीअं पोयां ॾिसंदा आहिनि। हबीब ॾिठो त अब्दुल्ला बि मुंहिंजे पोयां बीठो आहे हीअं हथड़ो करे हज़रत अब्दुल्ला खे पाण सां हीअं अॻिते करे करे पंहिंजो पाण जे कदमनि सां हीअं लाॻीतो करे बीहारियऊं। नबी साईं जन वरी नमाज में तहज्जुद में रब जे कुरान में मशगूल हुया। हजरत अब्दुल्ला इब्न अब्बास पैर घिसकाईंदो वरी पोइते थिए वरी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हजरत अब्दुल्ला खे अॻिते कंदे कंदे पोइते कंदे कंदे अल्लाह जे महबूब जॾहिं नमाज तहज्जुद खां फारिग़ थिया दुआ उम्मत लाइ घुरियाऊं चयाऊं त ओ मुंहिंजा सोट अब्दुल्ला तूं मुंहिंजे पोयां नमाज पे थे पढ़ी मां तोखे अॻिते पियो कयां तूं पोइते छो पियो थी। हज़रत अब्दुल्ला अहिड़ो जवाबु ॾिनो जेको सोन जे फरईअ ते लिखण जहिड़ो हुयो त नंढड़ो 9-10 सालनि जो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कई या रसूल अल्लाह तूं अल्लाह जो नबी आहीं मां तुंहिंजो उम्मती आहियां मां तोसां बराबरि कीअं बीहां।
नबी साईं जन एडी दुआ कयसि, एडी दुआ कयसि, एडो वॾो इल्मु अल्लाह ताला उनखे ॾिनो जो वॾा वॾा सहाबी जवाब न ॾेई सघंदा। हज़रत अब्दुल्ला जवाब। अजीजो दोस्तो, नबी पाक जी रात जो तहज्जुद ईअं गुज़रंदो। अल्लाह जा महबूब मदीने शरीफ में रात जो तहज्जुद जे टाइम ते उथिया। मदीनो मदीनो आ साईं। ऐ मदीने जे मीर दे मुझी कादिर कर किस्मत। ॾाढिया सुभान अल्लाह। आमीन बिजो, आमीन बिजो। ऐ मदीने जे मीर दे मुझी कादिर कर किस्मत। कादिर कर किस्मत हादी दे हिम्मत। मदीने जे मीर दे मुझी कादिर कर किस्मत। नबी साईं जन रात जो तहज्जुद जे टाइम में खटीअ खां आया पे थे। अल्लाह जे महबूब मदीने वारे शहनशाह जी जो गुज़र हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे घर खां थियो आ। नबी पाक फरमायो त ॾिसां त सिद्दीक़ छा पियो करे। हुज़ूर जन नज़र कई। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ तहज्जुद जे नमाज़ में आ। अल्लाह जा महबूब चंद घड़ियों बीही रहा। कुरान पढ़ियाई थे पर कुरान आस्ते दिल में चपन में दिल में पे थे पढ़ियाई। नबी साईं जन उतां ही निकता। हबीब करीम हज़रत सैयदना फारूक आज़म जे घर खां मुझे महबूबन जो गुज़र थियो। ॾिठाऊं त हज़रत सैयदना फारूक आज़म उमर फारूक भी तहज्जुद जी नमाज़ पढ़े पियो, पर ही वरी कुरान करीम ॾाढिया पियो पढ़े। हुजूर जन मस्जिद नबवी में आया। मस्जिद नबवी में अल्लाह जा नबी जीअं पहुता। नबी साईं जन तहज्जुद जी नमाज़ पढ़ी आ। हज़रत बिलाल पांगे फजर जी पांग ॾिनी आ। केॾी न यार सां हुई उल्फत बिलाल जी। केॾी न यार सां हुई उल्फत बिलाल जी। लिखंदो सना कलम छा हज़रत बिलाल जी। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तहज्जुद जी नमाज़ पढ़ी बस कई आ। हज़रत बिलाल बांग ॾिनी। अल्लाह जे महबूबन करीम नमाज जी तैयारी कई आ। फजर जी नमाज पढ़ी करे सिद्दीक़ अकबर के फरमायूं वे ज्योति में। हुजूर फरमायो त सिद्दीक़ मां तुझे घर खां लंघियुसि। रात तो तहज्जुद जी नमाज पे थे पढ़ी, पर मुखे खबर न पई त तो कुरान सफ़ा आहिस्ता छो पे पढ़ियो। जवाब ॾिनई या रसूल अल्लाह, जंहिं रब करीम सां मां मुकालमो करे रहियोसि, जंहिं रब जे अॻियां बीठोसि, करीम रहीम रब्बो ॾाढियां बि ॿुधंदो आहे, आहिस्ता बि ॿुधंदो आहे। इन करे दिलि में चयुमि त मां पंहिंजे रब करीम सां इहो मुकालमो आहिस्ता चपन में दिलि में कयां। नबी पाक फरमायो ओ फारूक आज़म, तूं ॿुधाए त तो कुरान तहज्जुद में ॾाढियां छो पे पढ़ियो। जवाब ॾिनई। जवाब ॾींदे अर्ज़ कई या रसूल अल्लाह, शैतान खे भॼायुमि पे ऐं गाफ़िलनि खे निंड मां सुजाॻ कयुमि पे। ओ मुझे प्यारे उमर जे पाछे खां शैतान पली दुब भजंदो हो। ओ मुझे प्यारे उमर जे
है पाछे खां शैतान पली तू बि भजंदो हो वञी हर कंहिंखे विस वास विझे पर हित चालाक जी कान चली। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा गुलाम हुजूर फरमायो सिद्दीक तू थोरो ॾाढिया पढ़ ओ फारूक तू वरी कुरान थोरो आहिस्ता पढ़। नबी साईं जन तहज्जुद गुज़ार, सिद्दीक अकबर तहज्जुद गुज़ार, फारूक आज़म तहज्जुद गुज़ार। अबा फर्ज तारप जो कर्ज वो तो वियो कर्ज में। हबीबन जा प्यारा गुलाम हजरत सैयदना अमीरुल मोमिनीन हजरत उस्मान बिन अफ़ान वितर जे हिकड़ी रकात में सॼो क़ुरान पढ़ंदो। वितर जे हिकड़ी रकात में हजरत उस्मान गनी के जाम उल कुरान चइबो आ। इहो जेको कुरान तव्हां जे असां जे मस्जिदुनि में घरनि में हाफ़िज़नि ऐं आलिमनि जे सीननि में महफूज़ आ। इन जो जाम ऐं गॾु कंदड़ हजरत उस्मान गनी वो वितर जे हिकड़ी रकात में सॼो कुरान पढ़ंदो, सॼो कुरान। अजीजो दोस्तो तुझो ऐं मुझो मुर्शिद इमामुल मशारिक वल मगारिब सैयदना अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला ने कीअं तहज्जुद पढ़ंदो वल बका फिल मिहराब लैलन वद्दहाकु फी यौम ज़राबी। ॾाढिया सुभान अल्लाह कयो। हजरत अली मुर्तज़ा रात जो तहज्जुद जी नमाज पढ़ंदा। तहज्जुद जी नमाज जे अंदर हजरत सैयदना अली मुर्तज़ा मस्जिद जे महराब जे अंदर रब करीम जे मोहब्बत में कुर्ब में रब करीम जे खौफ में मोहब्बत में अखिन मां पानी आणींदा। महराब में भी अखिन मां पानी आणे करे रोंदा हुया। पर रात जो इहा कंडीशन हूंदी वल बका बका यबकी रोण के चइबो आहे। वल बका फिल महराब महराब सिंधीअ में भी चवंदा आहियूं ऐं अरबीअ में भी महराब के महराब चइबो आहे। वल बका फिल महराब लैलन रात जे टाइम में महराब जे अंदर हजरत अली साईं जन अखिन मां पानी रब जे मोहब्बत में वहाईंदा। पर हुव दहाक दुहाक चइबो आहे खिलण खे। हुव दहाक फी यौम ज़राबी रात जो पंहिंजे रब करीम जे मोहब्बत में रोंदा हुया। पर दुश्मन सां मुक़ाबले जे वक़्तु हजरत अली खिलंदा हुआ। नबी पाक जा प्यारा गुलाम वक्त जे तकाज़ा के ॾिसंदे हजरत गौस पाक सैयदना अब्दुल कादिर जीलानी जे नफ़िल ऐं तहज्जुद जो भी ज़िक्र कंदो वञा त तुंहिंजी दिलि टरे। ओ वारिस विल्हन जो दस्तगीर आहे। ओ वारिस विल्हन जो दस्तगीर आहे। थींदो सद में साणी वालो वीर आहे। वालो वीर आहे। वारिस विल्हन जो दस्तगीर आहे। हिकिड़े भेरे हज़रत गौस पाक जन बैतुल्लाह में हज ते विया। हज ते शेख सादिया लिखियो आहे त बैतुल्लाह जे सतरनि में चंबड़ी हजरत गौस पाक रोई रब खे अर्ज़ु कयो मुंहिंजा मौला ही मुंहिंजूं रियाज़तूं इबादतूं जे तो वटि क़बूल आहिनि त ठीकु आहे न त क़यामत जे ॾींहुं मूंखे नाबीन करे उथारजा त मां वलीअनि ऐं आलिमनि ऐं नबी पाक जे अॻियां मथां शर्मसार थियां। अज़ीज़ो दोस्तो हबीबनि जा प्यारा गुलाम दिल जे हुज़ूर
हुजूर साबुत जो हज कयाऊं हज करण का बाद में हजरत सैयदना हुजूर गौस पाक हज जा दिहाड़ा पूरा थिया दिल में चयाऊं तो मां वञा अरफात में जिते नबीयन जा कदम लगान मदीने वारे जा कदम लगान पंजन पाक जा चैन यारन जा जिते कदम लगान भला उते वञा अरफात में आयो अरफात में नफल पढ़ियाई मोटंदे मिन्ना जे जबलन ते आया मिन्ना जे जबलन ते मथे चढ़ी पंहिंजी दस्तार मुबारक लाए भरसां रखियाऊं मथो उघाड़ो करे नवाफिल में शुरू थिया हिकड़े बे हाजी दिल में इरादो कयो त मां बि वञी अरफात के ऐं मिन्ना के ॾिसां हलंदे हलंदे उहो मिन्ना में आयो थकजी पियो जंहिं जाइ ते मथां गौसुल आज़म जबल ते हुयो हेठां अचे वेही रहियो आहे हेठां जो वेठो त हिन जे मथे ते हिन जे जिस्म ते चंद फुड़ा पाणीअ जा अचे किरिया इरादो कयाई त ही छा थियो मुझे मथां आई पानी किथां आयो इरादो कयाई त भला ॾिसां आलिम बि हुयो फाज़िल बि हुयो ख़बर हुयसि त व इन मिनल हिजारत लम्मा यतफज्जर मिनहुल अनहार के अहिड़ा पत्थर हूंदा आहिनि जेके कुदरती तरह फाटी पवंदा आहिनि उन्हनि मां पाणी वहंदो आहे हबीबन जा प्यारा गुलाम उतां ई त चढ़ण जी जाइ कान हुई पोइ ते वञी जबल ते आयो जबल ते पंधु कंदे कंदे उते पहुतो आहे जिते हज़रत गौस पाक नफली इबादत में सजदे में गिरियो करे रहियो आहे सुभान अल्लाह उते जियां जो पहुतो दिल में ख्याल कयाई त कीअं सुजाग कयां कीअं चवां त साईं तूं केरां छो थो रोई कहिड़ी तकलीफ़ थई तुंहिंजे अखियुनि मां जेको पाणी वहे पियो उहो पाणी मुंहिंजे मथां घिरकी किरियो आहे चंद घड़ियूं गुज़रियूं आहिनि उहे चाड़ो हटी बीही रहियो आहे जेॾी महिल गौसुल आज़म नमाज़ पूरी कई आहे चयाई क़िबला तव्हां केरु आहियो ऐं छित छो प्यारो अखियुनि मां पाणी पिया आणियो पाण फरमायो मुंहिंजो नालो अब्दुल कादिर आहे मां बगदाद ऐं जीलान जो आहियां रब जे इबादत में मज़ो हूंदो आहे अवां खे ख़बर आहे त घणो जॾहिं प्यार मिलंदो आहे त माण्हू खिलण जे बजाए रोंदो आहे हबीबन जा प्यारा गुलाम दिल जे हुजूर सां ॿुधंदा जो हीअ गौसुल आज़म जी इबादत आहे हाणे ॿ टे करामतूं बि गौस पाक जूं ॿुधो है व्यास भई 12 महीने आम कन इंसान ईद व्यास भई 12 महीने आम कन इंसान ईद हर महीने ईद तोले गौसे आज़म जा मुरीद व्यास भई 12 महीने ओ तुंहिंजे दावत में अची वियो आ जनाबे दस्तगीर ॾाढियां सुभान अल्लाह यारहीं ऐं 12 ॿई यादगारा यार जो यारहीं ऐं 12 ॿई यादगारा यार जो ही नगर मक़बूल आहर बांधड़ीअ जे ॿार जो तुंहिंजे पाणीअ जो वटो पीअंदो नथी तूं ना उम्मीद व्यास भई 12 महीने आम कन इंसान ईद हर महीने
मौले गौसे आज़म जा मुरीद प्यास पई बारे महीने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ही प्यारो बचड़ो इमाम हसन जो बचड़ो इमाम हुसैन जो बचड़ो सुभान अल्लाह जिक्रो फेरो मां बसा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीना हबीबना मौलाना मुहम्मद मुबारक व सल्लम अलैहि तस्लीमा खुदा पाक जो कसमा अंदर जेदी महिल रोज़े मुबारक में ज़ियारत करण वञबो आ त सॼे पासे हज़रत गौस पाक जो नसब नामो लिखियल सुभान अल्लाह ऐं खॿे पासे गेट जे वरी ज़िक्र जो तरीक़त जो सिलसिलो लिखियल आहे सुभान अल्लाह गौस पाक कंहिंजो मुरीद आहे उहो वरी कंहिंजो मुरीद आहे उहो हज़रत ख़्वाजा हसन बसरी जो मुरीद आहे हज़रत ख़्वाजा हसन बसरी इमाम जाफ़र सादिक जो मुरीद आहे मथे अली हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जो मुरीद आहे मथे इमाम हुसैन जो मुरीद आहे मथे हज़रत मौला अली मुश्किल कुशा जो बचड़ो आहे सुभान अल्लाह हज़रत सैयदना गौस पाक सैयदना अब्दुल कादिर जीलानी जी हिकड़ी करामत ॿुधायां ग़ालिबन अवां जी घटि ॿुधल हूंदी छो त हुज़ूर गौस पाक जूं करामतूं ॾाढियूं मअरूफ़ आहिनि सुभान अल्लाह आलिमन खे त हूअं ई यादि आहिनि पर अवाम उन्नास जेके गौस पाक सां मुहबत रखण वारा आहिनि उन्हनि खे बि यादि आहिनि बगदाद जे शहर जे अंदर हिकिड़ो वापारी हो जंहिंजो नालो अबुल मुज़फ़्फ़र अबुल मुज़फ़्फ़र वॾो वापारी हुयो उन दिल में इरादो कयो हिन 700 दीनार उन दौर जा हथ कया वापारी हो शाम वेंदो दिमश्क वेंदो वापार कंदो हुयो हितां जूं शयूं हुते हुतां जूं शयूं हिते दिल में इरादो कई त राह जेका वाट या राह उहा पुरख़तर ख़ौफ़ सां भरियल कज़ा कने धाड़ेलन जो दौर इन करे हज़रत गौस पाक फरमायो त मां पंहिंजे मुर्शिद अबू हम्माद खां जेको तरीक़त में गौसुल आज़म जो बि मुर्शिद हो उन वटि आयो अर्ज़ कयई क़िबला मां दिल में इरादो रखां थो मां 700 दीनार गॾु कया आहिनि उन जो माल वरितो आहे मां शाम वञणु घुरां थो महिरबानी कयो दुआ कयो त अमन सां हिफ़ाज़त सां सलामतीअ सां मोटी अचां अल्लाह जे वलियन जे अॻियां हीअ पूरी दुनिया ईअं हूंदी आहे जीअं सरिय जो दाणो तरीअ ते हुजे हा सही हज़रत गौस पाक फरमाए थो बिलादुल्लाह मुल्की ओ तहत हुक्मी गौस पाक फरमाए थो त ये पूरी दुनिया जा जेके मुल्क ऐं शहर आहिनि उहे सभु मुंहिंजे हुक्म जे हेठां आहिनि हज़रत गौस पाक जो फरमान हज़रत गौस पाक जो मुर्शिद चयई बचड़ा न वंजा या वाट पुरखतरा तू फुरजी वेंदे कत्ल थी वेंदे झलिए तो मुर्शिद है न वंजा ही जॾहिं उतां ई मोटियो बाज़ार में हज़रत गौस पाक सैयदना अब्दुल कादिर जीलानी सां मुलाक़ात थी वई गौस पाक फरमायो बचड़ा ॿुधाए त तूं परेशान नज़र अची थो चेहरे में गम जा आसार थे ॿुधाए रब करीम तोखे ख़ुशि करे रब्बुल आलमीन तोखे तुंहिंजो बेड़ो पार करे ॿुधाए त तूं अॼु ग़मगीन छो आहे चयई क़िबला वापार जो इरादो कयुमि मुर्शिद खां इजाज़त वठण वियुसि मुर्शिद फरमायो न वञा वींदे क़त्ल थी वेंदे वींदे सामान फुरजी वेंदो छा कयां गौसुल आज़म फरमायो त चंद घड़ियूं बीह चंद घड़ियूं बीह 2-3 मिंट बीह वो बीठो आहे हज़रत गौस पाक मथे लोहे महफूज़ ॾे नज़र कई
दिठाई तवा कई तकदीर जे अंदर लिखियो पियो आ त हिन जो माल फुरियो वेंदो, ही क़त्ल कयो वेंदो। हज़रत गौस पाक फरमायो बाबा मां तोखे इजाज़त पंहिंजे ज़िम्मे ते थो ॾियां वञ। हज़रत गौस पाक सईदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हुक्म सां वापारन सां गॾिजी अमन सां हिफ़ाज़त सां शाम पहुतो। हिन जा 700 दीनार हुया, उहे 1000 दीनारनि में विकामजी विया। हिन दिन में इरादो कयो हाणी विहण जो कहिड़ो ज़रूर आहे। पाण हलब पहुतो। हलब शहर आहे, उहो शाम में हलब जो शहर आहे। हिन वारे असां हलब बि वियासीं। हलब में इमाम हुसैन जी सिरी मुबारक आहे, जंहिं राहिब वटि रात जो उन करबला जे शहीदन खे आंदो वियो हो। रस्तो करबला खां इहो हुयो। उन हलब जे अंदर उन पत्थर जी बसां ज़ियारत कई, जंहिं पत्थर ते इमाम हुसैन जी सिरी मुबारक रखी। अजीजो दोस्तो, हिन सोचो त ही पंहिंजो माल खणी करे ईअं न सुमा, कंहिं जाइ ते निशान करे उहो पंहिंजो माल अमानत ज़मीन जे हवाले करे आयो। रात जो कंहिं मस्जिद में या कंहिं ओताक में ही अल्लाह जो बानो सुम्ही पियो आहे। जॾहिं पिरे पुटीअ जो टाइम थियण वारो हो त उन अबुल मुज़फ़र वापारी ख़्वाब ॾिठो। ख्वाब में ॾिठाई त मुंहिंजे अॻियां हिकिड़ा कज़ा कई धाड़ेल बीठा आहिनि, जिन जे हथनि में नंगियूं तलवारूं आहिनि। उन्हनि मूंखे क़त्ल कयो आहे, उन्हनि मूंखां माल फुरियो आहे, उन्हनि मूंखां दरहम दीनार फुरिया आहिनि। ही वीचारो ख्वाब जे अंदरि इहा ॻाल्हि ॾिसी करे ॾाढो परेशान थियो आहे। निंड मां जो थियो नज़र कयाई त मां त सही सलामत वेठो आहियां। सही सलामत मां सही सलामत वेठो आहियां। मूंखे का बि तकलीफ़ कान्हे, मुंहिंजो माल बि हिफ़ाज़त में हूंदो। वीचारे निमाज़ पढ़ी आहे, निमाज़ पढ़ी करे उन अल्लाह जे बाने गौसुल आज़म जे मुरीद अबू हमाद जे मुरीद छा कयो, उतां ई निकितो आहे। वञी माल खयाई, उहे दरहम दीनार खणी करे पंधु कंदो बगदाद पहुतो आहे। पंहिंजे मुर्शिद अबू हमाद चयो अबा वियो हुई मूंसां मिल, पर गौसुल आज़म तुंहिंजे इंतज़ार में थई। जेॾी महिल हज़रत गौस पाक जे दरबार में ही वापारी पहुतो, हुज़ूर गौसुल आज़म फरमायो त मूं रब करीम जे दरबार में तुंहिंजे लाइ 7 भेरा रोई दुआऊं घुरियूं। 7 भेरा मूं रोई दुआऊं घुरियूं। मुंहिंजा मौला, हिन वारी जेका हक़ीक़त आहे, जेका तोखे ख्वाब में नज़र आए ऐं उहा तोसां थियणी हुई, असां उहा हक़ीक़त तब्दील कराए तोखे ख्वाब में ॾेखाराए छॾी आहे। ही गौस पाक जो मक़ाम आहे। हिकिड़ी ॻाल्हि अञा बि ॿुधो, खुरासान जो हिकिड़ो माण्हू हो। खुरासान जो हिकिड़ो माण्हू हज़रत गौस पाक जे दरबार में आयो। क़िबला, मुंहिंजी घरवारी आहे, उनखे गशी थींदी आहे, उहा बेहोश थी वेंदी आहे। बचड़ा मुंहिंजा परेशान हूंदा आहिनि, मां बि परेशान हूंदो आहियां। मुंहिंजा साईं दुआ घुरो त मुंहिंजी घरवारी ठीकु थिए। पाण फरमायो त अब्बा हाणे तूं मोटी वञ, ही मुंहिंजो न्यापो खणी वञ। उहो न्यापो मुंहिंजो जेॾी महिल तुंहिंजे घर वारीअ खे वागशी ऐं कंडीशन थिए त चइजास त अब्दुल कादिर जीलानीअ चयो अथई त हितां हलियो वञ, न त क़त्ल कयो वेंदे, क़त्ल कयो वेंदे, क़त्ल कयो वेंदे। अजीजो दोस्तो, ही पंहिंजे वतन पहुतो।
उन जे घरवारे खे वरी या महीने ॾेढ खां पोइ गशी थी परेशानीअ जो आलम थियो। हज़रत गौस पाक जो न्यापो मिलियो, जल्दी उहा औरत ठीक थी वई। वरी 6 महीननि ताईं या तकलीफ़ कान थी। हिन चयो त मां मुर्शिद गौस पाक जो शुक्रियो वञी अदा करे चा दीदार करे। पंध कंदे कंदे हलंदे हलंदे वो मानू हजरत गौस पाक सैयदना अब्दुल कादिर जीलानी जे दरवाजे ते पहुतो। चयाई किबला हिकड़ो भेरो गशी थी परेशानी थी मुंह मां जो जियां तव्हां न्यापो ॾिनो इएं ॾिनो। वरी 6 महीना गुज़री विया आहिनि। जेको 8 ॾींहं दौरो पवंदो हुयो महीने में दौरो पवंदो वरी कोन पियो आहे। पाण फरमायाऊं त अब्बा या गशी कान हुई पर सरंदेब जे इलाइके जो हिकिड़ो शरीर जिन हुयो। उहे हरकत करण जे लाइ जीअं औरत नहीं मर्दन में जिन पवंदो आहे हुलूल थींदो आहे उहो शरीर जिन हुयो। उन शरारत जे इरादे सां आयो पर उनखे मुंहिंजो जॾहिं न्यापो मिलियो त वरी उन तोॾे मोह बि कोन कयो। अजीजो दोस्तो ही जेके महीना आहिनि वमा मिनहा शुहूरुन औ दुहूरुन तमुर्रतन कज़ी इल्ला अताली। ही जेके महीना गुज़रन था रातियूं गुज़रन थियूं ही ज़माना गुज़रन था उहे गौसुल आज़म खां मोकल वठी पोइ रजब जो महीनो गौसुल आज़म वटि आयो इंसानी शक्ल वठी आयो। चयाई अस्सलाम अलैका या वली अल्लाह ओ अल्लाह जा वली तो ते सलाम आ। सुनी सूरत में आयो। चयाई त क़िबला हाणी आईंदे साल तुझी मुझी मुलाकात कान थींदी छो त इन साल में रबी सानी में गौसुल आज़म जो विसाल हो। वरी शाबान जो महीनो बदशिकली हालत में आयो। उन चयो अस्सलाम अलैक या वली अल्लाह ओ अल्लाह जा वली तो ते सलाम आ। इए चवंदे चवंदे हजरत गौस पाक खे अर्ज़ कई क़िबला हिन तुझे शहर बगदाद में फितनो थींदो खुरासान जे इलाइके जे अंदर ये जेके ईरान जा इलाइका हुया उन्हनि जा नाला वठी चयाई उन्हनि में कत्ल थींदो कत्लो गारत थींदी तलवार निकरंदी माण्हू मरदा फितनो थींदो। हज़रत गौस पाक खे उहे महीना अहवाल भी ॿुधाईंदा हुया। उन शबान चयो क़िबला वरी तोसां मुलाकात कान थींदी। वरी रमज़ान जो महीनो आयो पर सुहिणी सूरत में आयो। चई अस्सलाम अलैक या वली अल्लाह अल्लाह जा वली तो ते सलाम आ। उन चवण लॻो रजब क़िबला मोकिलाइण आयो आहियां वरी तोसां मुलाकात कान थींदी पर मूं रमज़ान में हालात बेहतर ई ठीक हूंदा। इन्हीं करे रब फरमायो कानू कलील मिनल लैल मा यहजऊन व बिल असहार हुम यस्तगफिरून। रब्बुल आलमीन कुरान में फरमायो अहिड़ा मुंहिंजा बाना गुज़रियान जेके रात जो बिस्तरे ते टेकूं घटि ॾींदा आहिनि मुंहिंजे इबादत में मशगूल हूंदा आहिनि ऐं सुबुह जो पिर पुटीअ जे टाइम में उहे मुंहिंजा बाना मुखां गुनाहनि जूं माफ़ियूं वठंदा आहिनि। अल्लाह सही तव्हां खे तौफ़ीक़ ॾिए त तव्हां बि नवाफ़िल पढ़ो आमीन आमीन इबादत कयो 5 वक्त नमाज़ पाबंदीअ सां पढ़ो कुरान जी तिलावत कयो छो त ही वक्त थोरो आहे। उथी कर इबादत उथी कर इबादत उमिरि थो विञाईंदा उथी कर इबादत उथी कर इबादत उमिरि थो विञाई मथा मौत मोगा सॾे पियो
करो सदाई उठी कर इबादत। अल्लाह साईं तव्हांजी मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए। अल्लाह साईं मदीने वारे जे सदके हुज़ूर गौसुल आज़म जे सदके असां सभिनी खे सजदे करण जी रब करीम तौफ़ीक़। आमीन आमीन। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।